दासिंग घोटकी में हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार क़त्ल थी वियो आहे। एलाइन ते आहे एहसान कलवड़ जी एहसान। जी बिल्कुल, घोटकी बाईपास से शेल्टन बाईपास वटि मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे पुलिस के हेड कांस्टेबल गुलाम नबी सातो के गोली वणी क़त्ल करण बाद हथियारबंद फरार थी विया। वाक़े खां पोइ ए सेक्शन थाने जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल पुलिस के एहलकार जो लाश तालका अस्पताल घोटकी खणाई आई आहे, जिते वॾे तादाद में खासा बिरादरी जा माण्हू भी उते पहुची विया आहिनि। ए सेक्शन पुलिस जो इहो चवणु आहे त ही जेको वाक़ियो आहे उहो नामालूम हथियारबंदनि पारां अॼु सुबुह जो जेको मक़तूल आहे उनखे फोन ज़रिए धमकियूं ॾिनी वयूं। धमकियूं ॾियण खां पोइ जेको आहे उनखे क़त्ल कयो वियो आहे। ही जेको पुलिस जो एहलकार आहे उहो बी सेक्शन थाणे ते ड्यूटी कंदो हो, उतां जेको आहे घोटकी शहर तरफ़ अची रहियो हो त ही वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस जो इहो बि चवणु आहे त हिन पुलिस एहलकार जी जेका आहे कंहिंसां का ज़ाती दुश्मनी न हुई। जेको वाक़ियो पेश आहे उनजा सबब ऐं कारण मालूम करे रहिया आहियूं त ही कयो हुनखे नामालूम माण्हुनि धमकी ॾिनियूं ऐं हिनखे छो क़त्ल कयो वियो आहे। जी एहसान, तव्हांजी महिरबानी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।